माता पिता जी मुक्ति। घणेई लाल साईंअ खे कृष्ण रूप में ॾिसंदा हुआ। लाल साईं जे माता पिता के मन में वीचार आयो, छो न असां पंहिंजो अंतिम संस्कार लाल खां करायूं, नारायण खां करायूं। इहो सोचे लाल साईं खे जॻह जॻह ते ॻोल्हण लॻा। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हुननि जे मन में वीचार आयो कि लाल चयो हो, जॾहिं बि तव्हां मूंखे यादि कंदा त मां तव्हां वटि प्रकट थींदुसि। त हुननि लाल साईंअ खे यादि कयो। लाल साईं हुननि जे साम्हूं प्रकट थिया ऐं चरणनि में सिर झुकाइण लॻा। त हुननि लाल जा हथ पकड़े पंहिंजे अखियुनि ते रखिया। चयूं, नारायण, असांखे मोह में न फासाए, असांखे बैकुंठ मोकिल। लाल चयो, ओम तत्सत। इहो चई माता पिता जा पेर छुई वेद मंत्रनि जो उच्चारण कयो त माता पिता विमाण में बैकुंठ हलिया विया। उन्हनि जो अंतिम संस्कार पूरे विधि विधान सां लाल साईं पंहिंजे हथनि सां कयो ऐं 12 महीना उते पूजा हवन भंडारो हलंदो रहियो। सभई माण्हू ईंदा रहिया, प्रसाद खाई लाल जे माता पिता जे लाइ, उन्हनि जी आत्मा जे लाइ शांति पाठ कंदा रहिया। कॾहिं बि कोई बि अची जेकॾहिं हुननि जे अॻियां पंहिंजो ॾुखु ॾेखारींदो हो त लाल साईं उनखे सम्झाईंदा हुआ, बूंद जी आस हूंदी आहे सागर में मिलण जी, ऐं जे बूंद सागर में वञी मिले थी त उन जो ॾुखु करणु न खपे। आत्मा बि हिकु बूंद आहे ऐं आत्मा लाइ परमात्मा सागर आहे। माता पिता जे स्वर्गवास खां पोइ लाल साईं पंहिंजे भक्तनि खे चयो कि मुंहिंजो कार्ज पूरो थी वियो आहे। परमात्मा जी आज्ञा अनुसार मूंखे जेको कमु करिणो हुयो उहो मां पूरो करे चुको आहियां। त मां तीर्थ यात्रा ते निकिरणु थो चाहियां ऐं उतां मां बैकुंठ हलियो वेंदुसि। त सभिनी भक्तनि चयो, जे तव्हां हितां हलिया वेंदा त असांजी रक्षा केरु कंदो, केरु असांखे ज्ञान ॾींदो। तंहिं ते लाल साईं फरमायो कि तव्हां मूंखे अञा ताईं सम्झी कोन सघिया आहियो। मां तव्हां सां हमेशह आहियां। मां भक्तनि जो उद्धार हमेशह कंदो रहंदो आहियां। तंहिंजे करे तव्हां इन जी काई चिंता कोन कयो। लाल साईं पोइ पुगर खे चयो कि हिन आस्थान जो ॿार मां तोते थो रखां, जोत जो, सेवा जो, रख रखाव सॼो ॿार मां तोते रखां थो। तंहिं ते संत पुगर चयो, इहो कमु तव्हां पंहिंजे भाउरनि खे ॾियो। मां त तव्हांजो दास आहियां ऐं मूंखे प्रेम ऐं नाम बख़्शियो। तंहिं ते लाल साईं फरमायो, मुंहिंजे भाउरनि खे पिता जे पैसे ते तमामु घणो घमंड आहे। उहे इहो कमु कोन करे सघंदा। त इहो कमु तुंहिंजे ई क़िस्मत में लिखियलु आहे ऐं तोखे इहो करिणो आहे। इहो चई लाल साईं पुगर खे पाण सां वठी दरिया में टिपो ॾिनो ऐं वरुण धाम वठी विया। थोरी देरि खां पोइ उतां ॿाहिरि निकिता, कुझु शयूं पाण सां उतां खणी आया। उन खां पोइ लाल साईं संत पुगर खे दीक्षा ॾिनी ऐं ठकुर जी उपाधि ॾिनी। ठकुर मतिलबु जोत जी सेवा करण वारो, राह ॾेखारण वारो गुरू। उन वक़्तु ठकुर जी उपाधि मिलण ते संत पुगर जे
अखियुनि मां पाणी वही आयो। हीउ ॾींहुं चंड खां अचण वारो पहिरियों आर्तवार जो ॾींहुं हुयो। तंहिंजे करे चंड खां पोइ अचण वारे आर्तवार खे साहाओ आर्तवार जे रूप में मल्हायो वेंदो आहे। जंहिं महीने में चंड थारूअ ॾींहुं हूंदो आहे, उन महीने खे शुभ मञियो वेंदो आहे, छो त लाल साईंअ जो जनमु थारूअ ॾींहुं थियो हो। ऐं उन थारूअ वारे चंड खे टिजोगो चंड कोठबो आहे, छो त आर्तवार खे साहाओ आर्तवार मञियो वेंदो आहे ऐं छंछर खे बि शुभ मञियो वेंदो आहे। त थारूं, छंछर ऐं आर्तवार, इन्हनि टिनी जे करे उन चंड खे टिजोगो चंड सॾियो वेंदो आहे। लाल साईंअ संत पगुर खे ठकुर जी उपाधि ॾियण खां पोइ 7 शयूं संत खे ॾिनियूं। लाल साईंअ संत खे चयो, संत, मन सां श्रद्धा सां शेवा करण सां तोखे 18 सिद्धियूं प्राप्त थींदियूं ऐं ही 7 शयूं तोखे कमु ईंदियूं। पहिरीं जोत। हीअ जोत अखंड जोत मंदर में रखजांइ। इन्हीअ जोत जो दर्शन करे कोई बि श्रद्धा सां पलव पाए, काई बि शइ मन में सोचींदो त उन जी आस पूरी थींदी। ॿी खिथां या पखर, जेको बि पखर या खिथां धारण कंदो, उन जे वेझो कोई बि ॾुख कोन ईंदो। देग सेसा जे लाइ आहे ऐं इहा देग हमेशह भरियल रहंदी, कोई बि बिना सेसा जे ख़ाली कोन वेंदो। चौथी मंझारी। मंझारी ॾात ऐं छंडो विझण जे लाइ। जेको बि ॾात वठंदो ऐं छंडो विझंदो, उन खे सुख बि मिलंदो ऐं ॿियनि सभिनी खे सुख बि ॾींदो। 5 तेग या तलवार। जेको बि हीअ तेग धारण कंदो, उन जे वेझो कोई बि दुश्मन कोन ईंदो ऐं अकाल मृत्युअ खां उहो बचियो रहंदो। 6 डफली या झांझ। जेको बि डफली वॼाए ऐं ॻाईंदो त उनजो सुर ताल पंहिंजो पाण ई हिन सां मिली वेंदो ऐं मधुर आवाज़ थींदो ऐं उन मधुर आवाज़ ॿुधी करे माण्हू छिकजंदा ईंदा। 7 मटको। ही मटको हमेशह निर्मल जल सां भरियल रहंदो ऐं सभिनी जे लाइ हिन जो जल अमृत रूप थींदो। लाल साईंअ चयो, इहे 7 शयूं मां थान खे अर्पण कयां थो ऐं हितां कोई बि जेकॾहिं काई बि शइ खणी वेंदो त उन खे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो। श्री अमरलाल चयो, जेको बि जोत जी पूॼा करण वक़्तु पंहिंजूं नज़रूं नक जी चोटीअ ते टिकाए 27 भेरा अमरलाल चवंदो ऐं 3 भेरा नमस्कार कंदो, उन जे मन जी मुराद पूरी थींदी। जेको माण्हू मूं वटि श्रद्धा भाव सां ईंदो, मां उन जी बि मुराद पूरी कंदुसि। लाल साईं इहो वरदान सभिनी खे ॾेई नसरपुर मां रवाना थिया। तीर्थ यात्रा। लाल साईं नसरपुर जो ॿार ठकुर पुगर संत खे ॾेई करे तीर्थ यात्रा ते रवाना थिया। पंजाब, मुल्तान, गुजरात, राजस्थान, कच्छ में माण्हुनि खे जल ऐं जोत जी महिमा सम्झाईंदा रहिया ऐं थान ठाहिराईंदा रहिया। अंत में हिंगलाज थींदा कराचीअ जे भरिसां
मनोहर ॿेट ते पहुता। ही तमामु मशहूरु जॻह आहे। हिते समुंड जो उथल पुथल तमामु घणी थींदी आहे ऐं चंड जे ॾींहुं या चंड जे आसपास पाणी तमामु घणो मनोहर ॿेट ते अची वेंदो हो ऐं मछुआरनि खे ॿेट छॾे वञिणो पवंदो हो, दरबदर थींदा हुया। जॾहिं लाल साईं उते पहुता त माण्हुनि खे ख़बर पई त वरुण देव जो अवतार जंहिं मृगशाह खे ज़ुल्म छॾे प्यार ऐं मुहबत जो पाठ पढ़ायो आहे उहो हिते आयो आहे। त उन्हनि सभिनी खे तमामु ख़ुशी थी, नचण ॻाइण लॻा ऐं उन्हनि खे लॻो त हाणे हुननि जा दुख दूरि थींदा। सभई लाल साईं वटि आया ऐं अची करे पंहिंजी वेदना ॿुधाई त लाल साईं उन्हनि खे जल ऐं जोत जी महिमा सम्झाई ऐं लाल साईं उन्हनि खे जल में बहिराणो परवान करण जी विधि ॿुधाई। अटे जूं मिठियूं गोलियूं ठाहे जल में प्रवाह करायूं। बहिराणो ठाहिण जो तरीक़ो ॿुधायो। बहिर मीन्स पाणी, आणो मीन्स अन्न। बहिराणे जो मतिलबु आहे कि जीव जंतु जेके जल में रहनि था उन्हनि जो खाधो। जेको बि खाधो जीव जंतुनि जे लाइ पाणीअ में प्रवाह कयो वञे थो उहो बहिराणो आहे। लाल साईं चयो कि अखा ठाहे, अखा ठहंदा आहिनि अटे सां, मिश्री, गिहु, ॾही ऐं उन में गुलाब जा पत्ता मिलाए अखा ठाहिबा आहिनि ऐं अखो मंत्र उचारण करे अखा जल में प्रवाह कयो। अंत में पलव पाए पंहिंजे ऐं समाज जे भलाईअ जे लाइ वेनती कयो। प्रभुअ मछुआरनि खे जल ऐं जोत जी महिमा सम्झाई। उते कुझु ॾींहं रहिया। हिकिड़े ॾींहुं ज़मीन ते नेज़े जी नोक सां निशान लॻायो ऐं चयो कि हिते हिकु खूह खोटियो। जॾहिं खूह खोटियो वियो त उन मां मिठो पाणी निकितो। इहो इन करे करिणो पियो कि छो त जॾहिं समुंड जूं छोलियूं अची वेंदियूं हुयूं त मछुआरनि खे पीअण लाइ बि खारो पाणी मिलंदो हो। त हेॾां लाल साईं मछुआरनि खे ज्ञान ॾेई रहिया हुया, उन्हनि जे भले जे लाइ कमु करे रहिया हुया ऐं ॿिए पासे पगुर संत सां लाल साईं जा भाव जहिड़ो करे रहिया हुआ।